रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुलि व खातमिल अंबिया वल मुरसलीन। अम्मा बअद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल इन्नल मौतल्लज़ी तफ़िर्रून मिन्हु फ़इन्नहु मुलाक़ीकुम सुम्मा तुरद्दून इला आलिमिल ग़ैबि वश्शहादा फ़युनब्बिउकुम बिमा कुन्तुम तअमलून। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र कुल्लु नफ़्सिन ज़ाइक़तुल मौत। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्लाहुम्मा सल्लि अला रूहि मुहम्मदिन फिल अरवाह। अल्लाहुम्मा सल्लि अला जसदि मुहम्मदिन फिल अजसाद। अल्लाहुम्मा सल्लि अला रोज़ते मुहम्मदिन फिर रियाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला बलदे मुहम्मदिन फिल बिलाद। या रब्बि सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज़ से। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम। पढ़ो थी आवाज़ बदल। 3 जनवरी 2021 अचर जे ॾींहुं ॻोठ मज़ारी खान कोलाची पीर बगदादी निज़द आदलपुर ज़िला घोटकीअ में मुझे प्यारे मोहतरम भाउ मौलाना अमानुल्लाह कोलाची साहब जे दावत ते ॿियों दफ़ो हिन सालाना कॉन्फ्रेंस में अल्लाह पाक शिरकत जी सआदत नसीब फरमाई आहे। हिते जीअं मां पहुतुमि त मूंखे ॾुख जी ख़बर बि मिली त मौलाना अमानुल्लाह साहब जो भाउ हाफ़िज़ महमूद कोलाची साहब रहमतुल्लाह अलैह इन फ़ानी जहान मां लॾाणो करे वियो, कूच करे वियो। थधो साह भरे करे पोइंरनि सां तज़ियत बि कयमि। पोएं साल गॾु हुयो, उहो ज़मानो बि यादि अची वियो।
जेको अॼु मूंखे मौज़ू बयान करणो हो उहो मौज़ू बि मूंखां विसरी वियो। छो त जॾहिं मौत यादि ईंदो आहे न त दुनिया जी हर शइ विसरी वेंदी। घोटकीअ वारो हिकु ॾींहुं तव्हां ऐं असांजी बि माण्हुनि खे ख़बर पवंदी त फलाणो बि हलियो वियो। जेको धरतीअ जे मथां घुमंदो हो हाणे धरतीअ जे अंदरि हलियो। चल अल्लाह पाक तव्हां ऐं असांजो आख़िरत जो सफ़र आसान फरमाए। स्टेज ते मौजूद इंतहाई काबिल इज्जत कीमती शख्सियतों जिनमें हजरत साईं मौलाना मोहम्मद तैयब खालिदी शरीफ वारा दामत बरकातुहुल आलिया, मौलाना साजिदुर रहमान सुमरो साहब घोटकीअ वारा ऐं ॿिया काफ़ी मुअज़्ज़िज़ीन मौजूद आहिनि। आलिम अल्हम्दुलिल्लाह मौलाना अमानुल्लाह जे जलसे में ईअं वसंदा आहिनि जीअं अल्लाह जे रहमत जो मींहुं वसंदो। मां सम्झां थो त टिके मौज़ूअ जो मौक़ो मूंखे बि कोन मिलंदो। ॻाल्हियूं मुख़्तसर थींदियूं। हिकिड़ो अर्ज़ जे क़बूल कयो त ही क़ुर आहे रहमत वारो। जेतिरो रहमत जे वेझो थींदासीं ओतिरो दिलियूं ठरी पवनि। क़ुर पाक ॾे मुंहिंजी दिलि चए थी तव्हां अञा ॿ चारि कदम खरो बि कदम खणी आया वरी अञा जेकॾहिं कदम सुरी ईंदव त वरी अलाह जी रहमत अञा थोड़ा वेझा। जे अर्ज़ क़बूल पवे त जेको नाराज़ थिए थो त उहो वेठो हुजे, अलाह हुन जा बि बेड़ा पार। कुछ ॾींहं पहिरियां कराचीअ जो हिकिड़ो वॾो आलिम दीन, वॾो मुफ्ती, वॾो मुफ़स्सिर हज़रत मौलाना साईं ज़रवली ख़ान साहब रहमतुल्लाह अलैह फ़ौत थी विया। घोटकीअ वारो मौतुल आलिम मौतुल आलम। हुज़ूर फरमायो हिकु आलिम फ़ौत थी वियो ॼण सॼो जहान फ़ौत थी वियो। हेॾा सभु माण्हू मरी वञनि हेॾा हिकिड़ो आलिम मरी वञे इहो बराबरि आहे। हुज़ूर फरमायो मुफ्ती ज़रवली ख़ान साहब वफ़ात खां 2-3 ॾींहं पहिरियां पंहिंजे दर्स में हिकु ख्वाब जो ज़िक्र फरमायो, जेको अजीब ख्वाब आहे। फरमायो त कुछ ॾींहं पहिरियां मुंहिंजो हिकिड़ो शागिर्द हो पठान क़ौम जो। पठान थोड़ा वरी ख़ुशतब बि थींदा था। तॾहिं तव्हां सिंधियुनि जा सभु लतीफ़ा पठाननि ते ठहियल आहिनि। ख़ुशतब आयो उस्ताद जी। हाँ भाई क्या कह रहे हो? उस्ताद जी मेरे दिल में ख्याल आया है अगर रात को मैं फौत हो जाऊं, ज़ाहिर कल में लहद में उतारा चाहूंगा, कब्र में उतारा चाहूंगा। जब मुझे दफना दिया जाएगा, दफन करने वाले चले जाएंगे तो मुनकर नकीर आएंगे, 2 फरिश्ते सवालात करेंगे। मेरे उस्ताद, मेरे मोहतरम उस्ताद, अगर मैं उनके जवाबात ना दे पाया फिर मेरी तो पिटाई होगी ही, आपकी भी शिकायत हो जाएगी कि इसका उस्ताद अच्छा नहीं था। अल्लाह अकबर। मुफ्ती ज़रवली ख़ान साहब चए पियो लफ़्ज़ ॿुधी मां ॾकी वियुमि। उन पठान शागिर्द जी ॻाल्हि त मूंखां विसरी वई। मूंखे पंहिंजे सिर जी लॻी त मूंखे बि त हिकिड़े ॾींहुं सामीअ में लहणो आहे, ख़बर में लहणो। मां उते कीअं कंदुमि जॾहिं मूंखां मुनकर नकीर सवालात कंदा। चए तो क़बर यादि आई त रोई पियुमि। रोई रोई नफ़ल पढ़ी रात जो सुतुमि। अल्लाह मूंखे ख्वाब अहिड़ो सुहिणो ॾेखारियो जो दिलि ठरी पई। आहे को सुभान अल्लाह चवण वारो? जेको सुभान अल्लाह ॾाढियां चए ख्वाब में अल्लाह हुनखे हुज़ूर जो दीदार कराए। मुफ्ती साहब जो ख्वाब अल्लाह पाक ने दिखाया, ॾाढो सुहिणो रब साईं ख्वाब ॾेखारियो। ॾिसे तो आउं फ़ौत थी वियो, कब्र में लाथो थन
तड़ो करायूं कफन ॾिनो खणी आया कब्र में लाथा थोड़ो तवज्जो मां ईअं सादो सूदो ख़तीब आहे को वॾो अंदाज़ न आहे बसि ॻाल्हियूं तवज्जो सां थोड़ो ॿुधो छो तो कब्र में लाथम जॾहिं सभु हलिया विया त अंधेरो थी वियो कब्र में ॾाढो घुटकीअ वारा कब्र में ॾाढो अंधेरो थी वियो हुज़ूर फरमायो कब्र रोज़ सॾींदी आहे ओ बेहोश थी घुमण वारा पैसनि जे कढ वक़्तु विञाइण वारा गफ़लत में निमाज़ूं छॾण वारा मां तन्हाईअ जो घर आया आहियां साथी खणी अचिजांइ मां अंधेरे जो घर आया आहियां रोशनी खणी अचिजांइ मां जीतन बलाउनि नांगनि जो घर आया आहियां हिफ़ाज़त जो सामान खणी अचिजांइ चए थो जॾहिं मूंखे सभु छॾे विया कब्र में ॾाढो अंधेरो अची घबराहट शुरू थी थोड़ी देर में कब्र जो हिकिड़ो दर खुलियो सॼी कब्र नूर सां रोशन थी वई हिकिड़ो हसीन सुहिणो इंसान अंदर हलियो आहे एॾो हुस्न हस एॾो जमाल हस जो मां हुनजे हुस्न ऐं जमाल जे वसफ़नि खे ॿुधाए बि नथो सघां आयो जो त मुंहिंजे दिलि खे सुकून मिलियो थोड़ी देर में से गुज़री वरी ॿीहर दर खोलियो अञा नूर वधी वियो रोशनी वधी वियो हिकु अञा हसीन इंसान आयो जेको पहिरें खां बि वधीक हसीन पहिरें खां बि वधीक जमील पहिरें खां वधीक तवाना अंदर आयो पहिरें अचण वारे खे चई तूं पेरनि खां बीहेस ऐं मथनि खां बीहंदुमि अल्लाह जो हुकुम आहे त हिन मुंहिंजे बंदे जी पारत अथव बीठा थोड़ी देर में से गुज़री तो गिड़गिड़ाहट शुरू थी वही सिलसिला शुरू थी विया चाहे मुनकिर नकीर था अचनि घोटकी वारा तूं ऐं मां अकेला छा कंदासीं हाफ़िज़ महमूद जे विछोड़े ते मूंखे ही मौज़ू दिल चे थे तो बयान कयां कुछ तो मौत याद है हाय हाय जे तो जीअं मुनकिर नकीर अंदर आया खौफनाक दहशतनाक शिकलियूं पहिरियां ये जेके मुंहिंजे अॻ में आया सोना हसीन ही अलर्ट थी विया मुनकिर नकीर खे इशारो ॾिनो परे थियो अॼु वेझो न अचिजो उन्हनि चयो असां ईंदासीं असांजी ड्यूटी आहे हिन बंदे खां सवाल करणा आहिनि हिनजो रब केरु आहे हिनजो रसूल केरु आहे हिनजो दीन कहिड़ो ॻाल्हि ॿुधो असां तव्हांखे हिनजे वेझो अचण न ॾींदासीं मथां घबराहट न थिएसि हिनजे सवालनि जा जवाब पर्चीअ में असां लिखी आया आहियूं या पर्ची खणी वञो हिनजे वेझो तव्हांखे अचण न ॾींदासीं पर्ची हुनजे हवाले कयूं हुननि पर्ची ॾिठी पढ़ी मुतमइन थी हलिया विया मां ॾाढो ख़ुशि थियुमि त इहे केरु आहिनि जेके हिते कमु आया ॿाहिरि छॾे विया पुट छॾे विया सभु छॾे विया मुंहिंजे मान मुंहिंजो दोस्तो तव्हां आयो केरु भई खिलण लॻा चई असांखे नथो सुञाणे चई न जेको मथनि खां बीठो हुनखे चयो जेको पेरनि खां हिनखे सुञाणे थो केरु आहे चई न आउं नथो सुञाणा चई हीअ सलातुल फजर आहे सुबुह वारी निमाज़ अथई सर्दीअ में गर्मीअ में ॾुख में सुख में बीमारीअ में सिहत में तूं सुबुह जी निमाज़ सां वफ़ा कई ही अॼु सुबुह जी निमाज़ क़ब्र में वफ़ा करण आई तूं केरु आहे तूं त हिन खां बि वधीक हसीन आहे ॾाढो सुहिणो आहे चई मां अलाह जो सुहिणो क़ुर आहियां तूं मुफ्ती साहब तफ़सीर जा दर्स ॾींदे तुंहिंजा शागिर्द रिकॉर्डिंग करे मुल्कनि में पुॼाईंदा हुआ मशरिक़ खां मग़रिब ताईं तुंहिंजे क़ुर जो लोलियूं घुमियूं आहिनि मां क़ुर सां तूं वफ़ा कई आहे अॼु मां बि तोसां वफ़ा करण आयो आहियां पहिरियां त निमाज़ पई अचे हिनखे हुकुम थियो त मुंहिंजे बंदे जी जान छॾाए वरी अल्लाह मूंखे स्पेशल मोकिलियो त वञ वञ मतां इहो बंदो वरी घबराई न तूं पाण वञी मुनकिर नकीर वारी मंज़िल आहे वञी टपाए अचेसि त मुंहिंजो बंदो जन्नत जा मज़ा हिन सोणे सां जेको यारी रखंदो आहे न ये वॾो वफ़ादार यार अथव कायदे आलम जे फोटू वारा कागज़ खीसे में हूंदई न त पोइ इलाही तुंहिंजा यार हूंदा सम्झो था न कागज़ इहे ॾिठा अथव कोन जिनजी दुनिया कढा
ये किसे में हुंदे यार है लाए हुंदा तके केना चंदे साहब अज छाऊं डा कादे हलचे का तफरी है का किसो खाली दे सब छड़े ये कुरान वो थई जाते सब छडींदई ओते कुरान वफा में केड़ा सोना सेवता खूबसूरत वेठा हो अज सोन दिल से दी तांगे मुबारक जा ता भी कुरान सा वफा करन आया हो कुरान बुधन आया हो अल्लाह अकबर अचो त रब सा छाव कयो परचाव कयो उठल रब के परचाए आधी रात जो निंड मां जागी मालिक खे बधाए अदा दुख समूरा दूर थी वेंदई परवर खे परचाए अदा ओ दुख समूरा दूर थी वेंदई जे अल्लाह परचाए उनके दुख रहंदा ही रात जो उथो चोरी वारी नमाज पढ़ो चोरी वारी जेका कोई न ॾिसंदो आहे रुगो रब ॾिसंदो मदीने जे मीर आमिना जे लाला अल्लाह जे दिलबर नबी फरमायो तव्हां मां कोई माण्हू तेसिताईं मोमिन मुसलमान थी न सघंदो मुंहिंजा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ सोना साईं वज़वाज छिरे वारा मुंहिंजो दिलबर ओ लैल जे जुल्फन वारा मुंहिंजा रबी मोहम्मद घोट वल कमर जे पेशानिया वारा मुंहिंजो सुणो साईं अलम नशर लक सदरक जे सीने वारा मुंहिंजो दिलबर मिठड़ो मोहम्मद वान का ज़रक जे पुठी मुबारक वारा दिलबर मोहम्मद मीर ला तरफउ अस्वादकुम फौक सौतिन नबी जे आवाज वारा सुनो रबी घोट ला तो हरिक बिही लिसान कजी मिठड़ी ज़बान वारा मुंहिंजो दिलबर मिठड़ो ओ कदम सिद्किन जे पेरन वारा मुंहिंजो दिलबर मोहम्मद मीर असां घोट की जा मुसलमान सबनी कलमो पढ़ियो से ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह अल्लाह का सिवा कोई इलाह कोने को मगर अल्लाह मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो आखिरी है सच्चो रसूल इन कलमे पढ़ण को मुझे दिलबर सादा मोमिन मुसलमान बणजी वया से मदीने जे मीर फरमायो लायो मिनो दुकुम हत्ता कुना हब्ब इलई मिन वालिदी व वलदिही वन्नास अजमईन तामा तेसिताईं कोई भी माण्हू मोमिन मुसलमान थी सघंदो ई कोन मुंहिंजा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुनो केड़ो कम कयो दबो मोमिन मुसलमान थींदसे साईं फरमायो अबे अम्मा का वधीक जेसिताईं मां रबी मोहम्मद प्यारो न हुजांव बच्चन ॿारन खां वधीक मां रबी मोहम्मद प्यारो न हुजांव रिश्तेदारन खां वधीक मां रबी मोहम्मद प्यारो न हुजांव पूरी कायनात जे रिश्तन खां वधीक पंहिंजे जिंद जान खां वधीक जेसिताईं मां रबी मोहम्मद प्यारो न कंदो तेसिताईं तव्हां मोमिन मुसलमान थी सघंदो ई कोन घोट की आवारा या हदीस पढ़ंदो आं त मां ॾकी वेंदो आं छो त मूंखे मंज़र ॿियो थो नज़र अचे अॼु चऊं था नारा हणूं था त हुज़ूर असांखे ॾाढो प्यारो पर सोने जी हदीस साम्हूं थी अचे त शादियूं हुज़ूर जे हुक्म मुताबिक़ बजाए उते असां हुज़ूर जे हुक्मनि खे पोइ ते हटाए छॾींदा आहियूं कमियूं ऐं फोतियूं शादीअ जूं रस्मूं पंहिंजे मर्ज़नि सां कंदा आहियूं सोने जी हदीस साम्हूं आई त सच ॻाल्हाए जो सच ॻाल्हाईंदा ई न आहियूं साईं चवंदो आहे त कॾहिं गिला न कजो असांजूं कचहरियूं गिलाउनि सां भरियल उहो सोने जो फरमान आहे त हसद नेकिन खे खाई वेंदो अथव असांजो माण्हू माण्हूअ ते सड़े थो हिक ॿिए जा भेर था कढूं चऊं था त हुज़ूर प्यारो आहे पर हुज़ूर जी काई ॻाल्हि मञियो ई कोन ॿुधो घोटकीअ वारा
नारायण सा अल्लाह राज़ी न थींदो थे हुजूर जे हुकुमन के अखिन ते रखण सा अल्लाह राज़ी थींदो थे अज खां पोइ सोने जा सभई अमल ओ सोने जो सभई सुन्नतों सीने सां लाए जाए दिल भर जे शरीयत सां ॾाढो प्यार कजाए सो त मुंहिंजे महबूब जे हुकुमन सां अल्लाह जो प्यारा कोई माण्हू चवे ओ मौलवी साहब फजर जी नमाज में बरकातूं आहिनि पर सुभाणे खां वठी मां 8 रकातूं पढ़ंदुमि साईं वधाया तो जेतिरो घणियूं पढ़बियूं ओतिरो सवाब अल्लाह फरमायो न न जेको माण्हू मदीने वारे साईं जे तरीक़नि खे छॾे करे इन इबादत पंहिंजी मर्ज़ीअ सां कंदो सुहिणी बरकातूं फजर जूं पढ़ियूं आहिनि को 8 पढ़ंदो त क़बूल ई न थींदियूं छो त रब साईं रकातूं ॻणींदो ई न आहे रब साईं पंहिंजे मिठड़े मोहम्मद जे अदाउनि खे ॾिसंदो हलिया हलिया मौलाना अमानुल्लाह जो भा हाफिज महमूद दुनिया छॾे वयो छा खणी वयो उजड़ गया वो बाग जिसके लाख माली थे सिकंदर जब दुनिया से गया तो दोनों हाथ खाली थे सिकंदर जुल्म करने न वडो बादशाह हो सिज उभरण खां सिज लहण ताईं उन जी हुकूमत हुई एडी धरती ते हुकूमत पर जने फोत थी वियो न जे मुंहिंजा 2 हथ कफन खां ॿाहिरि कढजो ऐं माण्हुनि खे ॿुधाइजो वञे वठो सिकंदर 2 हथ खाली पंजनि फुटनि जे प्लाट ते ॿाहिरनि जो छेड़ो आहे सॼी ज़िंदगी नथा ॻाल्हाइनि हा साईं सुबह जो रेड़ीअ वारो घरों निकतो नियत करे निकतो त अॼु माण्हुनि खे ॾाढो फुरींदो दुकान वारे दुकान ते वेही ठगियूं कयूं आहिनि ख़बर यादि न आहे डॉक्टर मरीज़नि खे उबतियूं सुबतियूं दवाऊं लिखी करे कंपनियुनि खां पैसा वसूल कया मौत यादि न आहे घोटकी वारा हिकु ॾींहुं ईंदो मज़ारी खान कोलाचीअ जे मस्जिद जे लाउड स्पीकर मां ऐलान थींदो फिलाणो पुट फिलाणे जो अल्लाह दे हलियो वयव सभु हैरान थींदा साईं कल्ह त मूंसां मिलियो हुयो चौक ते मूंसां गॾु चांहि पीती हुयईं घोटकीअ में मूंसां गॾु कचहरी कई हुयईं हिनखे अचानक छा थी वियो अदाई त ख़ुशि चङो भलो हुयो ॿुधो दुनिया वारा हिकु अल्लाह जो नबी हुयो इस्राईल अलैहिस्सलाम खे चवण लॻो इस्राईल जी अल्लाह जा नबी जॾहिं मुंहिंजे मौत जो टाइम अचे त 4 ॾींहं अॻु में इतलाउ कजांइ ओ इस्राईल चवे थो साईं ज़रूर इतलाउ कंदो मां जॾहिं मौत जो टाइम आयो इस्राईल मुथो अची बीह रहियो चए थो इस्राईल चयो मां त 2 ॾींहं अॻु में होशियार कजांइ जे साईं तव्हांखे होशियार कयो त हुयमि जे काथे होशियार कयो ऐं मुंहिंजे त आयो ई कोन्हे जे अल्लाह जा नबी तुझे पाड़े में फिलाणी औरत मरी वई इहो त तुझे ई पैगाम हो तुझो फिलाणो रिश्तेदार मरी वियो इहो तुझे ई पैगाम हो ओ पाड़े ओड़े में जेके मौत थिया आहिनि इहे तुझे ई पैगाम आहे तयारी कर दुनिया वारा हुज़ूर फरमायो रोज़ानो क़ब्र इंसान खे 70 मरतबा सॾ करे चवंदी आहे तयारी करे अचिजांइ ओ नमाज़ूं पढ़ी अचिजांइ पैसे जी लालच में हराम जे पोयां न वञजांइ ज़िना वारा ज़िना खां रुकजी वञजांइ अल्लाह अॼु त ज़िना एॾी आम थी वई शादियूं महांगियूं थी वयूं ज़िनाऊं सस्तियूं थी वयूं आहिनि ॿुध दुनिया वारा अस्पतालुनि में ज़िनाऊं शादी हालनि में ज़िनाऊं तू मुर्स माण्हू पर्दो इख्तियार कर पंहिंजे बचड़नि खे पर्दो कराए अरबी मोहम्मद जे शरीयत में अल्लाह इज़त रखी अथई कहिड़ियूं ॻाल्हियूं खोटिया मूंखे मुआशिरे जूं इलाही ख़बरूं पुॼंदियूं आहिनि आलिमनि ॾे इलाही दाऊं ईंदियूं आहिनि पेशमामनि ॾे इलाही वाक़िया ईंदा आहिनि यार अल्लाह जो वास्तो अथई पैगाम पुॼायो अब्दुल समद इनकलाबीअ जो ज़िना वारे जे कननि ताईं ही मुंहिंजे दर्द जो आवाज़ पुॼाए उन्हनि खे हीअ ॻाल्हि बुधाए दा मौत कट थई न बचंदे हिकड़ो ॾींहुं ईंदो जो तूं हलियो वेंदे ओ बुराई करण वारा बुराईअ जो नतीजो ज़रूर ॾिसंदे फमई
यअमल मिस्काल ज़र्रतिन खैरन यरह व मन यअमल मिस्काल ज़र्रतिन शर्रन यरह। ओ वारीअ में जेके दाणा चमकंदा आहिनि, जेके हथ में खणण खां बि नंढड़ा हूंदा आहिनि, अल्लाह कुरान में फरमायो एतिरी नेकी कंदे बि क़यामत में अखियुनि सां ॾिसंदे, एतिरी बुराई कंदे बि क़यामत में अखियुनि सां ॾिसंदे। आलिमन लिखियो आहे रोड ते गाॾी हलाइण वारो अगरि अहिड़ी गाॾी थो हलाए जो ॿियो किरी पियो या ॿिए खे नुक़सानु थी वियो, ॿिए जा ब्रेक न लॻा, हुनजो एक्सीडेंट थी पियो, क़यामत वारे ॾींहुं इन गाॾी हलाइण वारे खां रोड जे आदाबंदी पुछो कई वेंदी। हुकूकुल इबाद जो मामलो ॾाढो सख़्तु अथई। ऐलान थींदो तुंहिंजे लाउड स्पीकर तां, उहो ॾींहुं तूं छो हूंदो ओ फलाणो पुटु फलाणे जो हलियो वियो। भेनरुनि खे ख़बर पवंदी, वीचारनि खे छुटी थी न ईंदी, रोईंदियूं रोईंदियूं तुंहिंजे अंगण ते पुॼंदियूं। और न्याणियुनि खे ख़बर पवंदी जो अबो हलियो वियो आहे, किरो जेको वात ते आंदल हूंदो उहो बि न्याणियुनि खां किरी पवंदई। रोंदियूं रोंदियूं हलियूं ईंदई, ओ ॾाढा पार कढी रोंदियूं, पर रोअण सां कोन मोटंदे। मौत जो झटको ॾाढो झटको वॾो अथई। सैयदना ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह मोजज़ो ॾिनो हुयो। ईसा नबी के कब्र जे मथां बीही करे चवंदो कुम बिस्मिल्लाह, ओ मैयत अल्लाह जे हुक्म सां उथ। मां नबी ईसा सॾु थो कयां। ईसा नबीअ जे मोजज़े सां मुअल माण्हू क़ब्र खुलंदी हुई, ॿाहिरि निकिरी ईंदो। ईसा नबीअ सां कचहरियूं कंदो। हिकिड़ी क़ब्र ते वठी आया, जे साईं पुराणी क़ब्र, इन मां त असांखे मुर्दो जीरो करे ॾेखार त तोखे कलमो पढ़ो मुस्लमान थियूं। सैयदना ईसा नबी उन क़ब्र वारे खे चयो कुम बिस्मिल्लाह, अल्लाह जे हुक्म सां ओ मरण वारा ॿाहिरि निकिरी आ, मूंसां कचहरी त कर। मुर्दो ॿाहिरि निकिरी आयो, पंहिंजे मथे जे मिटीअ खे छंडे करे बीह रहियो। सैयदना ईसा अलैहिस्सलाम चए थो मरण वारा हाणे निकितो आहे त भला मूंखे इहो ॿुधाए क़ब्र जो हाल कहिड़ो आहे। रोई करे चए थो ईसा नबी मां अॼु न मरी वियो आहियां, 10 साल न थिया आहिनि, 100 साल न थिया आहिनि, मुंहिंजी क़ब्र इलाही पुराणी क़ब्र। मां उहो इंसान आहे जेको नूह अलैहिस्सलाम जे बेड़े में बि छड़ियो हुयमि। 1000 साल मूंखे क़ब्र जे ज़िंदगीअ में गुज़री विया आहिनि। ईसा क़ब्र जो हाल पोइ पुछजांइ, पहिरियां मौत जे झटके जो अहवाल वठ। सैयदना ईसा चए थो इहो ई ॿुधाए जे मौत जो जेको झटको लॻो 1000 साल गुज़री विया, अॼु बि खोड़ाण वात मां वही न आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम फ़ौत थी वियो। अल्लाह फरमायो मूसा नबी ॾे अहवाल, मां इस्राईल अलैहिस्सलाम खे हुकुम कयो आहे त नबियनि सां मामलो नरम कजांइ, पर तूं मूंखे इहो ॿुधाए त मौत जो ज़ाइक़ो कीअं आहे। सैयदना मूसा अलैहिस्सलाम चयो थो मुंहिंजा अल्लाह इस्राईल में मूंखे ईअं चयो मूसा नबी तोसां ॾाढी नरमी थो कयां, गुनहगारनि सां त मां लाही कढी छॾींदोमान, गुनहगारनि जूं त मां ताऊं ई कढी छॾींदुमि। ओ ईसा मूसा नबी मां तोसां नरमीअ जो मामलो थो कयां, परवरदिगार मुंहिंजो जॾहिं साह निकितो मूंखे ईअं पियो लॻे एॾी तकलीफ़ थी जीअं जीअरी बकरीअ जी खल लाथी वञे, केॾियूं दाऊं कंदी। सैयदना मूसा अलैहिस्सलाम चयो थो मुंहिंजा अल्लाह ॿी मिसाल ईअं जीअं जीअरी झिरकीअ खे देगड़ीअ में विझी ढकणो बंदि करे हेठों ॿोड़ बारजे, उहा केॾो त तड़पंदी, केॾो त चीखो कंदी, केॾो फड़फड़ाईंदी। अल्लाह इन बकरीअ खे इन झिरकीअ खे एॾी तकलीफ़ न थी, मां मूसा नबीअ खे साह निकिरण वारे टेम ते अञा वधीक तकलीफ़ थी। ओ ॿुध दुनिया वारा, क़ुरान चयो कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, हर नफ्स खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे, जेको ठहियो आहे उहो टिरणो आहे, जेको ॼमियो आहे मरणो आहे। अॼु छिंडाणनि वारा
प्यारा बूढ़ा उनके खबर यहूदी ना है नौजवानन के शैतान दिल में यूं बुधायो उस सभनी दे ज़हनन में शैतान यूं हरबो इस्तेमाल कयो यार अज तो कोन मरंदे अज तक कोन तो मरे ना जिंदगी भैया तो करे वठ जाए उम्र करे अच जाए दाढ़ी छड़ जाए हाली शौक शिकार हलाए वट खबरदार खबरदार हुजूर फरमायो जेको जे हाल में मरंदो क़यामत में उन हाल में उठंदो असां नंढा से सखर में अल्लाहु अकबर बिन मानन जो मौत थियो एक औरत हो एक मर्द हो भई नंगा जिना जे हालत में उन जो मौत थियो मादा के थाने में त नथो विझी सघां गोटी आवारा तो दे प्यार न तो करे सगा तो के स्पीकर दे गारियों तो न तो दे सगा धड़का तो न तो दे सगा बाहों तो बधी सगाए तो नौजवान गुनाह जो रस्तो छदे अल्लाह दे दर दे अल्लो नारो हण त मुंजो रब अल्लाह अल्लाह दी मोहब्बत में सब गुनाह छॾे ॾींदुमि कुरान उन्हनि जी तारीफ़ थो करे जेके नारायण दासा जो रब अल्लाह असांजो रब केरु आहे इन्नल लज़ी क़ालू रब्बुना अल्लाह सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफू वला तहज़नू वअबशिरू बिल जन्नतिल लती कुंतुम तुअदून ऐलान थींदो फलाणो हलियो वियो पंहिंजे दिल ते अच रख अॼु मुंहिंजो थो ऐलान थिए अल्लाह अल्लाह तव्हां सभिनी खे वॾी हयाती ॾे अल्लाह तव्हांखे सेहत आफ़ियत वारी ढिघी हयाती ॾे पर मौत त ईंदो न यार अॼु फिलाणो हलियो वियो मौली साहब खे घुरायो त गुस्ल ॾेसि पुख्त विछायो अदाबे जी घड़ी बि लाए वठियो कपड़ा लायोसीं न तालंद खिंचीअ सां कटियोसीं वास्कोटी भी कैंची सां कटियाऊं गंजी भी कटियाऊं खीसे जा पैसा कटियाऊं चाबिन जा मालिक बिया सेफिन जा मालिक बिया जमीनन जा मालिक बिया वाड़न जा मालिक बिया जो सब कुछ भराओ थी आयो ओई पयो आ बेसुध पयो न हथ हेडी करे सके न हुडी करे सके तड़ करण वारन घर गरम पानी हारियो तो न गरम पानी जी दां भी घरे न सकंदो हलिया इन तख्ते दे एकड़े नी समड़ो जरूर पवंदे एकड़ो नी इंदो जगो सकरो दवारो हुंदो उन दी दे तुझो साहो जदे दरवाज कंदो कुरान जे दो यो मौत जवारो नी जरूर अचणो कुल मन अलैहा फान व यबका वजह रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम हर केंदे फनायत ईंदी गुनी दो ओ फोनियो जीवी दियो कोट किया में भाव बीठो बा अल्लाह जो नालो थई कादे तो वने जे सखर तो वणा विगंदे चरण वारो मोटी याद जी तबीयत खराब पुटरो वयो वा खानपुर मारो उनके ओडो घुरायो अबे जी तबीयत खराब न्याणियों मथा अची वयो ने खट ते पयो आ वडा वडा साथ गणे को अस्पताल जे बिस्तरे ते अखियों छित में टंगियों पयो ने हेडे ओडे ॾिसी न दो ओ अमड़ मथा वारन के अतड़ा फेरे दी डड गुड़ा रोई करे पुट मुखे सुञाण मां जीजल मथा आई आया ओ पियो हकल तो करे इनके अलग शादी वियो केसा ॻाल्हाए ई नथो कंहिंखे सुञाणे ई नथो अल्लाहु अकबर वॾा वॾा साह शुरू थी वेंदो सीने में गजगोड़ शुरू थी वेंदो हू त कचहरी करे रहियो आहे इस्राईल सां उनखे त बेजो आवाज़ ॿुधण में अचे ई नथो इहो वक़्तु ईंदई इहो वक़्तु सभिनी खे आयो आहे हाँ अगर मौत खां कोई बचे तो सुहिणो जो असांजे विच में हुजे
जी दिल नथी थे जी साहब जे विच में सोणो वेठो अज ताईं सोणो हुजे घोटकी वारनि जी ईद थींदी आहे साल में रमज़ान वारी ईद भी साल में कुर्बानी वारी भी साल में साल इंतजार कयूं त ईद थे साहबनि जी ईद सुबुह जो भी थींदी हुई शाम जो भी सोने जे चेहरे में दीद हूंदी हुई साहबनि जी चओ त ईद हूंदी हुई पकावट जी उॾाड़िया त चओ सुभान अल्लाह सहाबा तो सहाबा थे कि हर शब जिनकी ईद होती थी खुदा का फजल होता था नबी की दीद होती थी हिकड़ो नींद यो भा अलाए अस्पताल जे बेड ते पया हूंदासे अलाए रोड जे हादसे में हूंदासे साईं के दिल जो अटैक थी वियो कोन को बहानो जरूर थींदो मीठा मिट माइट मथो रोईंदई कोई पुछे न सघंदई कफर जे हवाले थी वेंदे ओ उन ॾींहं जी तयारी करो सिना वारा सिना खां रुकजी वञ अल्लाह जो नालो दई ओ किला करण वारा किला खां रुकजी वञ अल्लाह जो वास्तो दई नमाज़ों छॾण वारा नमाज न पढ़ण वारा नमाज शुरू कर एक नमाज जी सजा 80 साल जहन्नम तो दुनिया वारा मौत ईंदो ही जरूर मदीने जो मेरा आमिना जो लाल अल्लाह जो दिल पर मिठड़ो मोहम्मद मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एक दफे मुझो दिल पर साईं कब्रिस्तान जन्नतुल बकी नाम मैयतन के मुर्दन के कब्र वारन के दुआ करे मुझो दिल पर घर मोटी आयो मुझे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं फरमायो पांजे अहल बैतन के मां मोहम्मद रबी के डाडो मंथे में सूर पयो साईं जी आरामी थिया ओ साईं के वरी बुखार भी शुरू थी वयो ओ सोने साईं जो इहो वाक्यो वफात खां 8 ॾींहं पहिरियों जो वाक्यो साईं के जेसिताईं बीमारी हुई एतरी हुई जो कमजोरी वधी कोन हुई सुणो जे पयो सुबह शाम मस्जिद में साहबन की नमाज पियो पढ़ाए साईं नमाज कदे छड़ी कोन हुई पर मदीने जो मीरा आमिना जो लाल अल्लाह जो दिलबर नबी मुझो मिठड़ो मोहम्मद मीर साईं जी जडे बीमारी वधी वई है सुनो साईं हाणे आखिरी नमाज जेका पढ़ाइण आयो मगरिब जी नमाज हुई दिलबर मुझे मिठड़े मोहम्मद मीर के मथे मुबारक साईं रुमाल गुथल हुयो जोर सां छो त मथे में ॾाढो सूर हो साईं नमाज पढ़ाई आखिरी नमाज साहबन के दिलबर मगरिब जी पढ़ाई उनमें ही आयत पढ़ियाऊं ही सूरत पढ़ियाऊं वल मुरसलात उर्फा सब जो सुभान अल्लाह सूरह मुरसलात पढ़ा बस लाओ मां के 15 मिनट थे हेलो टाइम खत्म अब 5 मिनट चओ ता हला अको आहे 10 बजे मां आयो तेरा कलाक और किलोमीटर भी गणियो बस 10 मिनट गाल और ये निकरी पया था थोड़ी बेची पुजाया सैनन सूरह मुरसलात पढ़ अल्लाह मुझा मुर्शिद आले जी वारा बैठा इन सब चो सुभान अल्लाह आले बड़ी लाई नी और सफा सियारे जो थोड़ो सैनन मगरिब का घर आया बीमारी वधी गई बुखार वधी गई इशा जी नमाज जो टाइम थियो साईं उथण लगा मुखे साईं फरमायो मश्क पानी जी मथों आरियो त तड़ु कया पानी जी मश्क मथों आरियो दिल पर गुस्ल कयो साईं उथण जो इरादो कयो त बेहोशी तारी थी वई काफी देर का पोइ जॾहिं होश आयो साईं वरी फरमायो भला माण्हू नमाज पढ़ी आ कि न कोन सुनो तुझे इंतजार में उन नमाज आशिकन कोन पढ़ी आ पेशमाम न हूंदो त जमाती नमाज कीअं पढ़ंदा साईं फरमायो भला मश्क पाणी जी आरियो त तुड़ कया ॿियो दफ़ो दिल भर गुस्ल कयो उथण जो इरादो कयो सुणो बेहोश
काफ़ी देर खां बेहोश आयो सोने वरी टियों दफ़ो अखियूं खोलियो माण्हुनि नमाज़ पढ़ी आहे कि न कोन पढ़ी आहे सोना अञा कोन पढ़ी आहे साईं फरमायो मशकीज़ो पाणीअ जो मथां हारियो त गुस्ल कयां टियों दफ़ो दिलबर खे गुस्ल करायो वियो सोने उथण जो इरादो कयो दिलबर बेहोश थी वियो आहे चौथों दफ़ो जॾहिं होश आयो साईं सम्झी वियो अॼु माण्हुनि जी जमात मां न करे सघंदुमि अम्मी आयशा वेठी हुई जेको जागे थो ॾाढा चए सुभान अल्लाह जेको जागे थो अम्मी आयशा वेठी हुई मदीने जे ॻोठ आमिना जे लाला बीबी आयशा जी नज़रूं खणी करे चयो मुरू अबा बकरिन फलियुसल्ली बिन्नास आयशा पंहिंजे बाबे अबू बकर ते मां मोहम्मद जो पैगाम पुॼाए मां मोहम्मद जो हुकुम त अॼु मां निमाज़ लाइ नथो अची सघां अबू बकर निमाज़ पढ़ाए अम्मी आयशा रोई पई सोना रकीकुल कल्ब दिल जो नरम आहे तुंहिंजे मुसले ते न पी सघंदो दिलबर उमर खे चऊं वो पढ़ाए वो शेर जवान साईं फरमायो मुरू बकर सब चो सुभान अल्लाह कमजोरी हुई उथी न पिया सघनि लफ़्ज़ बि बड़ी मुश्किल सां कढनि साईं ॿियो दफ़ो बि यही लफ़्ज़ फरमाया मुरू बकर फलियुसल्ली बिन्नास आयशा अबू बकर खे चओ त माण्हुनि खे नमाज़ बीबी आयशा ने हथ बधाए घोड़ा रोकी न सकी ओ सरकार ओ मुझा सुना मुझे बाबे के माफी मिले दिलबर तुझे मुसल्ले ते न पी सघंदो मुझा सुना हुकुम कर मोकल दे तो उम्र खे चढ़ साईं जन हाणे सख्तीअ सां फरमायो आयशा मुरू अबा बकरिन फलियुसल्ली बिन्नास सुभान अल्लाह को भरसा बीठल हो चवण लगो आयशा सोने साईं के न सताए तोखे ख़बर न है दिलबर पंहिंजे मर्ज़ीअ सां न ॻाल्हाईंदो आहे ज़बान मिठड़े मोहम्मद जी हूंदी आहे कलाम अल्लाह जो सुभान अल्लाह ई अल्लाह जो हुकुम आहे ओए होए सिद्दीक़ अकबर मुसल्ले ते आयो सोनो सिद्दीक़ भी रोए पियो सॼी जमात भी रोए रोन पिया सोने जे मुसले जे भरसां बीठो अदब जी तकाज़ा शागिर्द जेको अथव न उस्ताद जी खट ते न वेहंदो उस्ताद जी मसनद ते न वेहंदो जेकॾहिं चए सभु अॼु सबक़ तूं पढ़ाए त हुनजे घर में वेहंदो अदब जी ख़ातिर अल्लाहु अकबर ॿ टे ॾींहं साईं जन ते ॾाढी सख़्ती हुई वफ़ात खां 4 ॾींहं पहिरियां सोने जी तबियत ॾाढी बहाल थी वई सभु चओ सुभान अल्लाह साईं फरमायो सत मशकीज़ा पाणीअ जा मथां हारियो दर बि मोहम्मद गुस्ल करे सत हारिया साईं फरमायो ऐन अब्बास ऐन अली अब्बास के सॾु कयो अलीअ खे सॾु कयो साॼे पासे ॾांहुं सैयदना अब्बास साईं जे गुल्ले ते हथ रखियो खाॿे पासे ॾांहुं सुहिणे अलीअ साईं जे गुल्ले ते हथ रखी करे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुणो मस्जिद में आयो सॼी जमात निमाज़ में हुई सिद्दीक़ अकबर महसूस कयो त दिलबर अची वियो आहे सिद्दीक़ अकबर पोइ ते हटण शुरू कयो दिलबर साईं उतां हकल कया मक़ाम कया बकर अबू बकर पोइ ते न हट जाए जेका जाइ ॾिनी थमाए उते बीह रह जाए सिद्दीक़ घबराए न अॼु मंज़र अजीब थींदो सिद्दीक़ अकबर सोचे थो सोने जे हूंदे त आदम नबी निमाज़ न पढ़ाई मां कीअं निमाज़ पढ़ाईंदुमि अल्लाह सुणो आयो सिद्दीक़ अकबर जे अॻियां वेही रहियो अबू बकर हाणे हीअं था कयूं मां मोहम्मद तोखे निमाज़ पढ़ाईंदुमि तूं उम्मत खे निमाज़ पढ़ाईंदे 17 नमाज़ूं सिद्दीक़ अकबर हुज़ूर जे दौर में पढ़ाई सब तो सुभान अल्लाह सुभान अल्लाह आया कर गालियों ॾियण वारा सिद्दीक़ अकबर से गुस्ताखी करण वारा बर के गाल के इख्तिताम ॾे वठी वञा सूमर जो ॾींहुं हो 12 रबीउल अव्वल साहबी चवंदा असांखे अॼु आख़िरी दीदार थियो
ये ॾींहं साईं जन खे एॾो पुकारो हज़रत उमर साईं रिवायत थो करे अब्दुल्ला बिन मसूद साईं जन जे बदन मुबारक ते असां हथ न पिया रखी सघूं जीअं थां बाहि ते रखबो आहे हुनखे हथ न रखी सघबो आहे एॾो साईं जो जिस्म करणु सूमर वारे ॾींहं ते साईं जन जी तबियत ख़ुशि थी सुबुह जी निमाज़ हले पई साईं जन पर्दो परे कयो साहबा ते ख़ुशीअ जा लहर अची विया करीब हो जो निमाज़ टुटी वञे साईं जन पर्दो हटाए निमाज़ खां पोइ सिद्दीक़ अकबर साईं ऐं अली साईं मिलण आया साईं जन अॼु ख़ुशि हुया हशास बशास सोने अली ॿाहिरि अची नारो हयो साहबी ओ मुबारक हुजेव सोनो ख़ुशि थी वियो आहे मां अलीअ खे उमेद आहे त ज़ोर जी निमाज़ सोनो पाण पढ़ाईंदो सुभान अल्लाह अल्लाह खे कुझु ॿियो मंज़ूर सिद्दीक़ अकबर में मुतमइन थी हलियो वियो अली साईं बि हलियो वियो चाश्त जे टेम ते सोने जी तबियत वरी ख़राब थी दिलबर साईं पाणीअ जो प्यालो घुरायो अल्लाहु अकबर अम्मी आयशा जे सीने ते साईं जन आरामी हा साईं जन जो मथो मुबारक अम्मी आयशा जे दिल वटि हो जीअं मां कुर्सीअ ते वेठो आहियां बिल्कुलु इन ई पोज़ीशन में साईं जन वेठा हा बेकरारी जे करे कॾहिं गोॾा मथे पिया कॾहिं गोॾा सिधा पिया कनि अम्मी फातिमा दाह कई वाह करब अबा ईअं जो मिलण आई है मुंहिंजे बाबे जी तकलीफ़ साईं जन फरमायो इन लिल मौत सकरात फातिमा हर मौत खां अॻु में सकरात हूंदी अल्लाहुम्मा इन्नी अला करबिल मौत या अल्लाह मां मोहम्मद जी मौत वारे तकलीफ़ में आसानी फरमा अम्मी फातिमा वेठी आई साईं जन कन में हिकिड़ी ॻाल्हि कई रोई पई वरी ॿी ॻाल्हि कयूं त खिली पई अल्लाहु अकबर काॾे वञे मौज़ू एॾो वॾो आहे जो मां लफ़्ज़ कीअं छाट कयां साईं जन फरमायो अरे अचो त मां मोहम्मद आख़िर में वसीयत कयां ॿिन शयुनि जी अस्सलात व मा मलकत ईमानुकुम वींदे वींदे भारत थो कयां निमाज़ न छॾिजो निमाज़ अॼु उम्मत नारा थी वञे त सोने सां प्यारा पर निमाज़ लाइ कंहिंखे टेम आहे ई कोन डॉक्टर जे चवण ते हलाल छॾे ॾिनोसीं रबीअ जे चवण ते हराम बि कोन था छॾियूं एॾा बेवफा मुस्लमान साईं जन फरमायो निमाज़ जी पार अथव ओ मां मलकत ऐमानुकुम ऐं जेके तव्हांजे माते हथ घर में ससु वॾी आहे नुंहर मात हथनि उन्हनि ते ज़ुल्म न करे तूं घर जो वॾो आहे भाटिया सौट मासात यतीम तुंहिंजे हेठां वञ उन्हनि जो वॾो आहे उन्हनि ते ज़ुल्म न कजांइ अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर चाश्त वारे टेम ते अम्मी आयशा जो भाउ मिलण आयो सैयदना अब्दुर्रहमान मिसवाक पियो ॾे साईं जन गौर सां मिसवाक ॾिसण लॻा बीबी आयशा समझी वई साईं मिसवाक खपे साईं जन गर्दन रोड़ी वफ़ात वारे टेम ते हुज़ूर खे अम्मी आयशा वो मिसवाक चबाड़े ॾिनो धोअण जो इरादो कयईं साईं जन इनकार कयो धो न आयशा अॼु तुंहिंजे लुआब सां मोहम्मद जो लुआब मिले त क़यामत ताईं तुंहिंजा नारा लॻनि चाश्त वारे टेम ते सोने जन साईं टे दफ़ा अल्लाह जो नालो खयो बलिर रफ़ीक अल आला बलिर रफ़ीक अल आला बलिर रफ़ीक अल आला मूंखे पंहिंजो प्यारो दोस्त क़बूल आहे मूंखे पंहिंजो प्यारो दोस्त क़बूल आहे मुंहिंजो सुहिणो दुनिया छॾे पोइ सहाबा जी छा कैफ़ियत थी इहो वरी कॾहिं ज़िंदगी रही त तोखे ॿुधाईंदुमि हाणे अख़लाक इजाज़त नथो ॾे मौज़ू ही एड़ो ये हदीस बुखारी शरीफ खोलियो मुस्लिम शरीफ या सजो वाक्य लिखियल है ये कोई कहानी ताके आ कौन पे बुधाया इन लाए तो बुधाया घोट की हवाला बुध बुध सोने देवी यो टाइम आयो तोते मुते भी उठे तैयारी कर कोई आए देखो चाहे अज खां पोइ इंशाल्लाह नमाज पढ़ंदा इंशाल्लाह सब इरादो कयो वायदो ना है ए वोट जो को इलेक्शन जो वायदो ना है अल्लाह सा इरादो कर मदद अल्लाह कर छो त इंशाल्लाह नमाज पढ़ंदा इंशाल्लाह कोशिश करे कूड़ खां भी बचंदासीं कोशिश करे गुनाहन खां पाण खे बचाईंदासीं न ता गुनाहन खां बची सघो न
सोलो फार्मूलो तांगे रसिया दो नेकन जी सोबत इख्तियार कंदो तो गुनाहन का बचंदो। ये असा मुर्शिद बैठा है ना सही आले जी वाला इनन जी सोबत इख्तियार कियो इने मिन दाम सगो तो तबलीग में आला वनो टे दी चाली दी वनो नेकन सा रहंदो इंशाअल्लाह वो गुनाहन का बची वेंदो। ऐं बुधो बुधो जमानो खुदा जे साथ जो कसम कूड़ जिना चोरी बुराई गीबत गिल्ला ठगी कोई भी अमड़ जे पेट मां सिखी नहीं दोवा सब दोस्तन मां सा सिखंदा हो बुरन दोस्तन के अज जलसे का बुबाओ बदी करे चाओ तुजा रास्ता जुदा तुजा रास्ता जुदा तुजी पसंद जुदा मुजी पसंद जुदा अज मां जलसे में वायदो करे आयो हां ताजो खाबो मुजी यारी कुरान सा अल्लाह से मुझे लफ्ज़न के कबूल फरमाए यानी जलसे के कबूल फरमाए व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाह।